हिन जुमिले में टीचर जेको आहे सिंगुलर इस्तेमालु थियल आहे त उन जे वर्ब में एस पवंदी यानी एक्सप्लेन्स थींदो। ठीकु आहे, यादि रखंदा। तव्हांखे यादि हूंदो त इट सां डज़ पवंदी आहे, जॾहिं त हिन जुमिले में इट सां डू पियल आहे जेको ग़लति आहे। तंहिंजे करे इट सां छा आणंदव, डज़। हिन जुमिले में जेको लफ़्ज़ फ्रेंड इस्तेमालु थियल आहे उहो फ्रेंड्स जे जमो जी सूरत में इस्तेमालु थियल आहे ऐं उन सां वरी वर्ब में एस बि पियल आहे जेका न पवंदी आहे। हिन जुमिले में दे सां वरी डज़ लॻल आहे। तव्हांखे ख़बर आहे त दे सां डज़ नाहे पवंदी, तंहिंजे करे इहो जुमिलो ग़लति आहे। दे सां डू पवंदो आहे। हिन जुमिले में फादर सिंगुलर लफ़्ज़ आहे त उन सां असां डज़ हणंदासीं ऐं बिकॉज़ ही वरी ही पियल आहे त उन सां वर्ब में एस हणी करे बिलीव्स लिखंदासीं। हिननि जुमिलनि में असांखे सही जुमिलो चूंडणो आहे। हाणे पहिरियों ॾिसो त पहिरियों छा पियल आहे, शी डोंट पियल आहे, जॾहिं त शी सां छा पवंदो आहे, डज़। ठीकु आहे, इहो पहिरियों जुमिलो ग़लति थी वियो। ॿियों जुमिले में शी सां डज़ त पियल आहे पर वर्ब लाइक में वरी एस पियल आहे, यानी वर्ब में नेगेटिव में एस नाहे पवंदी, हिते इहा पियल आहे। इहो जुमिलो ग़लति आहे। टियों जुमिलो बिल्कुलु सही आहे, छो त शी डज़ंट लाइक हुन में एस बि नाहे पियल ऐं शी सां डज़ पवंदी आहे। ठीकु आहे, करेक्ट जेको जवाबु आहे उहो टियों आहे, शी डज़ंट लाइक। चौथे में शी पियल आहे, वरी उन सां गॾु डज़ पियल ई कोन्हे, सिर्फ़ु नॉट लॻल आहे, तंहिंजे करे चोथों जुमिलो बि ग़लति आहे। तंहिंजे करे जवाबु सही आहे, सी जवाबु सही आहे। हाणे हिननि जुमिलनि में असांखे वरी ग़लति जुमिलो चूंडणो आहे, इहो थोरो तवजो ॾींदव। पहिरियों जुमिलो आहे वी गो टू स्कूल एट 8 o'clock, इहो जुमिलो सही आहे, ग़लति कोन्हे। हाणे तव्हां ॿिए जुमिले खे तवजो ॾियो त शी ड्रिंक मिल्क डेली। असां पढ़ियो आहे न, ही शी त हिकिड़े नाले सां एस पवंदी, हिन में एस नाहे पियल, इहो जुमिलो ग़लति आहे। बाक़ी हेठियां सी ऐं डी जुमिला ॾिसो, दे रीड बुक्स, इहो बि सही आहे। ही राइट्स पोम्स, इहो बि सही आहे। सिर्फ़ु बी जवाबु ग़लति हो।